अच्छा ये सवाल है अदी मोकिलियो आहे अदी पंहिंजो नालो मेरिन ॿुधाए पई। हालांकि टाइम सुठो थी वियो आहे पर अदी सुबुह टेस्ट आहे पोइ मजबूरन मूंखे हिन सवाल जो जवाबु ॾियणो पियो। हाणे तव्हांखे हिनखे ॾिसो कीअं हल कजे। ॾिसो एक्स प्लस वन अपान एक्स जी वैल्यू असांखे मिलियल आहे उन मां एक्स स्क्वायर प्लस वन अपान एक्स स्क्वायर जी वैल्यू कीअं लॻो। हाणे जॾहिं ॾिसो हीअ मिलियल आहे न इनखे स्क्वायरिंग ऑन द बोथ साइड कंदासीं। स्क्वायरिंग ऑन बोथ साइड एक्स प्लस वन अपान एक्स होल स्क्वायर थी वेंदो ऐं हे छा थी वेंदो पंजनि ते होल स्क्वायर। हे ॾिसो ॿ रक़मूं आहिनि हिकिड़ी एक्स ॿी वन अपान एक्स। हिनखे कीअं कंदासीं असां ॿिनि रक़मनि वारो फार्मूलो पढ़ियो आहे। ॿिनि रक़म ते स्क्वायर हुजे त छा स्क्वायर द फर्स्ट प्लस ट्वाइस प्रोडक्ट ऑफ फर्स्ट एंड सेकंड प्लस स्क्वायर द सेकंड ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर इन टोड़ींदासीं। हाणे पहिरें छा कंदासीं स्क्वायर कंदासीं। स्क्वायर द फर्स्ट ये फार्मूले जा ॿ ट्वाइस प्रोडक्ट ऑफ फर्स्ट एंड सेकंड प्लस स्क्वायर द सेकंड ए होल स्क्वायर। हिन स्क्वायर जो मक़सदु आहे पंहिंजी पाण सां ज़रब माना 5 ज़रब या 5। हाणे हे एक्स स्क्वायर थींदो हीअ एक्स अंश में हीअ छेद में सिर्फ़ु 2 बचंदो। हिनखे हिक खे केतिरा दफ़ा ज़रब कंदो साॻियो हिकु ईंदो। हीअ स्क्वायर हेॾे छेद ते बि अची वेंदी 5 50 हे 25। हीअ 2 न खपनि सिर्फ़ु वैल्यू खपे एक्स प्लस वन अपान एक्स स्क्वायर जो। ठीकु आहे इहो वैल्यू छो त हीअ विची रक़म होॾे छाजी थी वेंदी माइनस जी थींदी 25 माइनस 2 एक्स स्क्वायर प्लस वन अपान एक्स स्क्वायर इज इक्वल 23। ये वैल्यू डायरेक्ट कीअं कयोंसीं जेकॾहिं एक्स प्लस वन अपान एक्स जी वैल्यू मिलियल आहे सपोज 6 छा कंदासीं 6 खे स्क्वायर कंदासीं 6 छका 36 36 में 2 कट कंदासीं ये प्लस जी वैल्यू मिलियल आहे 36 में 2 कट कंदासीं जवाबु घणी ईंदो 34। अगर जेकॾहिं हीअं एक्स माइनस वन अपान एक्स जी वैल्यू मिलियल आहे 6 त हाणे हिनखे स्क्वायर त कंदासीं 6 छका 36 पर इन में प्लस 2 जोड़ करणो पवंदो 36 ऐं 2 पोइ जवाबु 38 ईंदो। इहा शॉर्ट ट्रिक आहे। हाणे अदी हिकिड़ो सुवाल पुछियो आहे इन सां गॾोगॾु थोरो हिकिड़ो ॿियो बि मां सुवाल तव्हांखे ॿुधाए थो छॾियां। हाँ ठीकु आहे अदी डिग्री बि सम्झाए छॾियऊं छो त डिग्री बि करे करे सुवाल अची वेंदो आहे। डिग्रीअ खे सिंधीअ में चइबो आहे दर्जो। दर्जो हुनखे चवंदा आहियूं जेको ज़ीरो टर्म न हुजे जेका रक़म ज़ीरो न हुजे उन जे वॾे वॾे जेको पावर आहे मैक्सिमम पावर आहे उनखे डिग्री चइबो आहे। मसलन कीअं एक्स स्क्वायर प्लस 2xy प्लस वाई स्क्वायर। हाणे हिन ते ॾिसो पावर घणो 2 हिन ते बि 2 आहे। हूअं त हालांकि जोड़ ज़रब में न साॻियो जेकॾहिं वेरिएबल आहे उनजो जोड़ कंदा आहियूं पर डिग्रीअ लाइ हिनखे जोड़ करणो पवंदो 1 1 2 2 सभिनी जी 2 आहे वॾे में वॾो पावर घणो आहे 2 त इनखे डिग्री घणी लिखंदासीं हिन जी डिग्री 2। ॿियो कीअं एक्स वाई ज़ी हे टई ज़रब में प्लस 6 आहे बराबर सपोज 14। हाणे हिते हिन जी 3 डिग्री आहे छो हे हिकु हे 3 पावर जोड़ कंदासीं त हिन जो सॼो एक्सपोनेंट गॾे सॼे हिन जो घणो थींदो 3 त जेको वॾे में वॾो जेको पावर हूंदो आहे उनखे चवंदासीं हाईएस्ट पावर खे डिग्री चवंदा आहियूं। डिग्री घणी आहे 3। ठीकु आहे ऐं एक्स प्लस वाई इज इक्वल 0। हाणे हीअ रक़म अलॻि आहे हीअ अलॻि आहे हिन ते पावर 1 आहे हिन ते बि 1 आहे वधि खां वधि पावर घणो आहे 1 हिन जी डिग्री घणी थींदी 1। हाणे ॾिसो डिग्री 1 आहे त उनखे चवंदासीं लीनियर इक्वेशन छा आहे लीनियर इक्वेशन आहे। जेकॾहिं 2 डिग्री आहे उनखे चवंदासीं हीअ क्वाड्रेटिक आहे छा आहे क्वाड्रेटिक इक्वेशन। इक्वेशन माना मसावात। डिग्री 3 आहे त चवंदासीं क्यूबिक आहे। अगर जेकॾहिं डिग्री 4 आहे मसलन एक्स पावर 4 प्लस वाई पावर 4 प्लस 6xy इज इक्वल 0। डिग्री घणी अथसि छो त हिन ते पावर 4 आहे हिन ते 4 आहे हिन ते 2 आहे वॾे वॾो पावर घणो आहे 4 डिग्री 4 अथसि इनखे चइबो बाय क्वाड्रेटिक छा चइबो बाय क्वाड्रेटिक। क्लियर आहे हीअ डिग्री हे पॉलिनोमर्स में बि हूंदी आहे जेकॾहिं हीअं ई हिते इक्वेशन न हुजे या इक्वेशन ऐं पॉलिनोमर्स में थोरो फ़र्क़ु आहे जीअं कीअं एक्स प्लस वाई ही पॉलिनोमर्स आहे। इक्वेशन अहिड़ो माना पॉलिनोमर्स जंहिंमें बराबर जी निशानी हुजे उनखे इक्वेशन चवंदा आहियूं। बराबर जी निशानी न हुजे एक्स स्क्वायर प्लस वाई स्क्वायर ग्रेटर देन 0 हे वारी सेंटेंस आहे। ठीकु आहे हे पॉलिनोमर्स आहे उहो इक्वेशन आहे। हाणे जेकॾहिं पॉलिनोमर्स जी पावर 1 आहे त उनखे चवंदासीं इहो सिंपल आहे लीनियर आहे 2 आहे त उनखे चवंदासीं क्वाड्रेटिक पॉलिनोमर आहे। 3 पॉलिनोमर्स जी डिग्री आहे उनखे क्यूबिक चवंदासीं। जेकॾहिं 4 पॉलिनोमर्स जी डिग्री आहे इनखे चवंदासीं बाय क्वाड्रेटिक आहे। ठीकु आहे उन सां गॾो गॾु उमेदु आहे त इनशाला सभई जिन जिन अप्लाई कयो आहे उहे पास थी विया हूंदा। हाणे हीअ मुंहिंजो व्हाट्सअप नंबर अथव तव्हां वधीक अकेडमी जे हवाले सां हिन ते कॉन्टेक्ट करे सघो था। एक्यू खान जेको डॉक्टर अब्दुल क़दीर स्कॉलर सिस्टम आहे
उन जी हाणे बेच स्टार्ट कंदासीं। तव्हां हिन नंबर ते राब्तो कयो, इंशाल्लाह 100% तो असां कॉपरेशन हूंदी। ऐं जीअं अदीअ खे मां ख़ासि करे चवंदुसि त जेका चैनल मुंहिंजे खे सब्सक्राइब न कयो अथई उहा बि करे, ऐं सभिनी सिस्टर ऐं ब्रदर्स खे चवंदुमि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कनि, वीडियो खे लाइक कनि ऐं कमेंट्स बि कनि, त मुंहिंजे हुन जो नोटिफिकेशन मूं वटि पहुची सघे। ठीकु आहे।